चाची का सलाह दे त एड़ो को कम कया जी गुजर सोड़े नमूने सा थी वने। पुट मां तो तोखे सलाह दियां ब खणी पर जेका माणे है न तोखे मुंजी सलाह ते हलण थोड़ी ही दींदी। चाची तू अम्मा के छड उनखे मां पाण ही मुंह दई वठंदस। हाय हाय ऐ अम्मा माणे के अज दी ताई आप मुंह न दई सगी आया ऐ तू वर की मुंह दींदीस। चाची चयम न त तू अम्मा के छड़े दे। ऐ अम्मा तू का सफा चरी आई किए छड्यास उने के जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई न तो मूं तोखे किथे का नौकरी वठी ॾिनी आहे पोइ त माई इहा मुंहिंजो जीअण ई जंजाल करे छॾींदी ऐं मूंखे पंहिंजे घर में जीअण ई कान ॾींदी। चाची इन विच में मां तुंहिंजो नालो ज़ाहिर ई न कंदसि। ठीकु आहे जेकॾहिं चई थी तो ते खणी एतबार कयां थी तुंहिंजी नौकरी लाइ किथे कोशिश कयां थी पर ॻाल्हि ॿुध मुंहिंजा जुंडा माणे खां न पटराइजां। न चाची न तुंहिंजो नालो बि ज़ाहिर न थींदो सिर्फ़ तू मूंखे इहो ॿुधा त मुंहिंजे लाइ तुंहिंजी ज़हन में कहिड़ो कमु आहे। अम्मा तोखे 3 वेला मानी बि मिली पवंदई ऐं पघार बि सुठी मिली वेंदई। उहो त सही आहे पर इहो त ॿुधा चाची मूंखे कमु कहिड़ो करणो पवंदो। हवेली में जेकॾहिं कमु करी त वञी जांच करे अचां। चाची हवेली में मूंखे कमु किथे थो मिले। अम्मा इन सदमे खां पोइ जीजा कमु करे ई कोन ये घर जो कमकार नौकरियाणियूं कनि थियूं ऐं जेका अॻ में नौकरियाणी अथसि न ख़बर पई आहे त उन जा बि नखरा ॾाढा वधी विया आहिनि सो कमकार लाइ जेकॾहिं तूं चवी त तोखे लॻराए छॾियां। ठीकु आहे चाची हवेली में कमु करण जे लाइ मां वेंदसि। अम्मा ॻाल्हि ॿुध पोइ वञी पहिरीं माणे सां ॻाल्हि कर जेकॾहिं हू तोखे मोकल ॾे थी त बिस्मिल्लाह भले तूं कमु कर इहे न थिए जो आउं वञी ॻाल्हाए अचां ऐं सुभाणे तूं बि मूंखे जवाबु ॾेई छॾी ऐं आउं पंहिंजो मुंहुं बि त न ॾेखारे सघां इहे न कजांइ। चाची चयमि न त मुंहिंजे तरफ़ां पूरी पक आहे पूरी पक। तूं त पक ॾी थी पर जंहिं ॾींहुं बि माणे खे ख़बर पई न मूंखे पक आहे उहा तोखे हवेली में वञण ई कान ॾींदी। चाची मूं अम्मा सां वास्तो ई टोड़े छॾियो आहे जेकॾहिं अम्मा घणी घणी कई न त मां बि हिते तो वटि अची करे रहंदसि। छोरी हाणे कई आहे कम वारी ॻाल्हि। चाची छा पई सोची? कुझु बि न पुट जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न तव्हां अॼु ई शाम वञी पक करे थी अचां। चाची कमु त मिली वेंदो न। हा तूं कम लाइ तयार थी वे मूंखे पक आहे त जीजा मूंखे जवाबु कोन ॾींदी ऐं शाम वञी ॻाल्हाए थी अचांसि पोइ सुभाणे तोखे पाण सां गॾु वठी वञी छॾे ईंदसि ठीकु आहे न। वॾा तव्हां हलो जेकॾहिं आया त असां उन्हनि सां मुंहुं ॾेई वठंदासीं। सौरभ हिन मोहबती माण्हू हथनि मां हथियार छॾियो ज़रूर हो पर हलाइण अञा विसारियो न आहे। अचण ॾे मूसा खान खे ऐं पोइ ॾिस त ही मोहबती माण्हू हुननि जे दिलनि में सुराख कीअं थो करे। हाँ निसार खान बोले रवानी कई दिलार खान फिलहाल त मूसा खान आरन के वापस करायो आ। छो जली निसार खान छॾे हा ने मूसा खान वारनि खे त अची ॾिसी वञनि हा मोरे जो तोड़ो ख़बर पए न त केतिरे वीह सौ आहे। हा दिलार खान इन ॻाल्हि खे छॾियो बाक़ी सुभाणे तव्हांजी मूं वटि दावत आहे ऐं तव्हां ज़रूरु अचिजो। निसार खान तव्हां जहिड़ो माण्हू दावत ॾे ऐं ही मोहबती माण्हू न पहुचे ईअं थी सघे थो ज़रूरु अचो बाबा हलिया थो। अड़ी हले चोरी तू सॼो ॾींहुं काथे हुईं? इते ही हुयसि मां घर में हुयसि। हाँ इते भी काथे अड़ी मां कोन थी आहियां छा जाके 7 कोठियूं हुन पिणे जे बंगले खे त तू मांखे न पई ॾेखारजे। तोखे ॿुधाइण लाज़मी आहे छा? हाँ
मोहजी जानी की करे तू मां साथी बात समझो अम्मा करे करे ए मारे मामू के चली मारे करे अम्मा करे अम्मा मार गेटा भाई करे कर बे यार बे समझते हैं ना थोड़ी तो बीमार सोती है से खबर भी थी जानियो थमाए पेट में माके तुझे प्रकारन की खबर रखी पे तू ताल पखाल करे थी तो ले को ठाण डाल मिया अम्मा छो पयूं पाण मथा माण्हू खिलायो छॾेसि अम्मा खे छॾेसि भले हाणे दिलि ते पादर हणे पर मां बि हाणे कोन मुड़ंदसि छोरी तू रुगो घर खां ॿाहिरि निकुर त सही त मां तोखे चङी तरह थी ॾिसां पई वेंदसि कीअं बि करे वेंदसि ॾिसां त तूं छा थी करे मूंखे हां ज़िबा थी हलाए तू समझो सारी बात ये ये बड़ा बस नहीं समा पर बस नहीं समा पाले तू काली भाई चोरी तो बेटी अम्मा छड़े समा मामा रोक अम्मा बताल थी भैया असा न्याणन के मारे पूरो कयो तई न्याणी वा छोड़ी ए तू भी मानता है ना मुड़ी नथी मरे ते वाह दीवा हानी तो सफा मोर थी ठही ठायो अदा घणो मथो न हण मूंसां मुंहिंजे छोरनि जो खानो ख़राब त तुझे सिर कयो आहे न पंहिंजा फर सुधारिया थी न मुंहिंजे छोरनि खे तो सुधरण ॾे पियो घर में वेहण अचे ई कोन थो अदी हाणे ही नंढड़ियूं न हन रहियूं जो हिननि जे मथां तुंहिंजो ॾाढ हलंदो जेकर कुर्ब ऐं प्यार सां सम्झाइनि त थी सघे थो त सम्झी बि वञनि अम्मा पहिरियां कॾहिं प्यार ऐं कुर्ब सां ॻाल्हायो आहे जो हाणे असां सां ॻाल्हाईंदी बाबा बि ॼाणो रड़ियूं कंदे गुज़ारे वियो अम्मा तॾहिं बि कोन सुधरी वरी हाणे असांजे चवण सां सुधरी वेंदी खैरा जे सिर ॾे खैर हुजे तूं मूंखे सुधारींदी मूंखे तूं पटियूं पढ़ाईंदी मां थी चवां त अम्मा खुदा जे वास्ते अधी माठ नथी करे त तूं वॾी आई तूं ई खणी माठ कर न हिन खे कहिड़ो लाचार आहे माठ करण जो खैरा जे सिर ॾे खैर हुजे जॾहिं मां मरंदसि न था पोइ सभिनी खे ख़बर पवंदी त खैरा छा हुई जीअरे क़दुरु कोन्हे खैरा जो जीअरे क़दुरु कोन्हे बची वियो अॼु बची वियो मुंहिंजे हथनि खां बची वियो हेलो माया निसार खान हा निसार खान हुकुम कयो अञा ॿियो छा करणो आहे मूसा खान सुभाणे मुंहिंजी दावत अथई कीअं बि करे अचिजांइ ठीकु आहे मां अची वेंदुसि यादि रखिजो हर हाल में अचणो अथव अची वेंदुसि निसार खान अची वेंदुसि तूं दिलि जाए कर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यार तोखे तकलीफ़ में विझी छॾियोसीं महमूदा दोस्त बि चई तो ऐं तकलीफ़ जी बि ॻाल्हि करी तो दोस्तीअ में तकलीफ़ नाहे हूंदी यार मजू ये तुझा थोड़ा जरूर लाइबा जेकॾहिं मुंहिंजा थोरा लाहण चाहियो था न त पोइ सिकंदर खे मारण में मुंहिंजी मदद कयो यार थोरो ठीक थी वठे सब खां पहिरियों ई तोवारो कम करणो आहे तोवारो यार हाणे जल्द तयार थी वेंदो पोइ सब खां पहिरियों ई तोवारो कम ई करणो आहे कान मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई त उतां ते तव्हांखे वेहण बि न पियो अचे ऐं उते हलण खां पोइ तव्हां थधा थी वियो आख़िर मूसा खान जे मथां एतिरी महिरबानी छो खान छो अलाए छो अकबर अलाए छो जॾहिं बि मूसा खान साम्हूं अचे थो त मूंखे पंहिंजो महबूब यादि अची वञे थो
जगदे मूसा खान के कुछ भी कयम तो थी सके तो मुझे महबूब जे दिल में मुला नफरत वेच वने इन करे अड़े ज़ालिम जे अॻियां मां पुछां कोन थो भल कुछ भी चवंदो ते कुछ भी करे हा वो वरी कहिड़ो तोसां मोहबत कंदी आहे अलाए छो मूंखे लॻे थो त हूअ मूंखे चाहे थी हद खां वधीक चाहे रब तुंहिंजा लाल गुलाबी गुलाबी लब तुंहिंजा लाल गुलाबी ॿियो भिरूं तुंहिंजा भाला मोहे मन मारन था तुंहिंजे चपन जा जाला याकूब नरन जा नाला बस वठण रोज़ सवाबा जड़ी थई मस्त जवानी कढ़िया रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी कढ़िया रात सुहानी कहो यार करूं प्यार छदे वना वना वो छदे वना वना जड़ी थई मस्त जवानी कढ़िया रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी कढ़िया रात सुहानी कहो यार करूं प्यार छदे वना वना वो छदे वना वना जड़ी थई मस्त जवानी ओ रही रहंदा के तुरो दे वना वना कल ओ रही रहंदा के तुरो दे वना वना कल हा न माण्हू त निंड में ख़्वाब ॾिसंदा आहिनि ऐं असां वारे यार ॾींहं जो ख़्वाब ॾिसणु शुरू कया आहिनि हा बाबा अली अकबर असांजो ज़मींदार असांजे हथनि मां वियो बाबा ख़बर न आहे त ज़मींदार बाबे जो हाणे अलाए छा थींदो खन जेकॾहिं चवे त मूसा खान सां सभु दुश्मनियूं ख़तम करे तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कयां फिलहाल न अकबर मूसा खान तरफ़ रिश्तो खणण वेंदुसि ज़रूर पर उन ॾींहं जो इंतज़ार करणो पवंदो इंतज़ार अञा वॾा बाबा घणा साल इंतज़ार कंदे हाणे साल न गुल साल न महीना लॻंदा महीना यो अदा खैरा जे सिर ॾे खैर हुजे तूं भी हथ छंडींदो तो अचे पर छोरी हिन महिल ताईं कोन मोटी आ काथे आ छोरी केड़ी छोरी खैरा जे सिर ॾे खैर हुजे सोहणीअ जे लाइ थी चवां सोहणीअ जे लाइ अदी मूंखे ख़बर ना आहे त सोणी किथे आ तो हुन ॾींहुं झले छॾियो हाणे त मां पाण गाह करण वेंदो हा ने भाग्य जी ख़बर ई कान थी पए त सुबुह लाकू काॾे निकिरी वई आ अदी ॿार ना आहे जो तूं परेशान थी पाण ई अची वेंदी ओ अदा जे ॿारड़ो हुजे हा त मां परेशान कोन थिया पर जवान जमाण थी आ जवान जमाण लोक जी लज थी मारे इन्हे करे परेशान आहियां वञ अदी वञ जांच वञी करे आ मूंखे ना आहे ख़बर त किथे हूंदी अदा तू घर थो हले न हा हा घर थो हलां अदा खैरा जे सिर ॾे खैर हुजे थाम सॼा जूठा पिया आहिनि ओ अदा इन्हनि खे त हथड़ो हणी विझो धोई त विझो अदी थाम धोइण जो कमु मुंहिंजो न आहे हा बाक़ी तुंहिंजो कमु आहे मानी खाइण सो कन खोले ॿुधी छॾे जे थाम धोतल कोन हूंदा न त मानी कान मिलंदई कान इहो पंहिंजे ज़हन में रखी छॾ हर वक्त मानीअ जा मेहणा हर वक्त मानीअ जा मेहणा मां त अड़जी वियो हां फासी वियो हां गोह मां
खान मूं त सम्झो या ज़मीन गैर आबादी रहंदी ऐं खानो इन मां हथ कढी वेंदो। बाबा साईं इहो रमू रबड़ आहे रबड़ राति ॾींहुं ज़मीनुनि ते सुतो पियो आहे। हाणे तोखे हटाए असांखे बि रमू जहिड़ो कमदार हथ करणो पवंदो। न बाबा साईं ॿिली इहो कार न कजो। जेकॾहिं इहा ई हालत असांजी ज़मीन जी रही त पोइ तूं रही न सघंदे। बाबा साईं वरी इहे ग़लतियूं न कंदुसि। मथियों फसल अहिड़ो थींदो जो वेही पाण ॾिसंदो। अरे असांजो फसल त थी पवंदो। इहो सोच त खानू जी ज़मीन कीअं गैर आबाद थिए। बाबा साईं फसल त हो करे विया आहिनि। बाक़ी जेकॾहिं तव्हां चओ त फसल ॿोड़ायासीं। हाणे कई अथई न कम वारी ॻाल्हि। कालो पोइ देर न कर। राति पंहिंजा हमरा वठी पाणी टोड़े खानू जी ज़मीन में दाख़िल करे छॾ। सुबुह जो खांडू अची ॾिसे त रुगो उनखे अछ नज़र अचे। अछ बाबा न साईं इहे ई ॾिसंदो आहे बेॾाॾे जी दुआ सां फसल लुड़ी वेंदुसि। इहो त सही आहे पर राति जो तोखे उताक खां ॿाहिरि केरु कढंदो? जेकॾहिं राति जो कमु न कयई न त सुबुह जो हिन जूं ॿई टंगूं भॻल हूंदियूं। ॿुधी थो न कालू, जेकॾहिं पंहिंजी टंगुनि जो ख़ैर घुरी थो त राति इहो कमु हर हालत में थियणु घुरिजे। ॿुधुमि बाबा साईं ॿुधुमि मूंखे पंहिंजूं टंगूं प्यारियूं हले बसि थी वेंदो कमु। खैरा जे सिर ॾेखाइरो हुजे। अबा तूं इहा पंहिंजी तयारी वञी करे छॾ त 3-4 ॾींहंनि जे अंदर ई सोणीअ जो तुंहिंजो निकाह कराए छॾियो। पर चाची मूं ख़बर ॿुधी आहे त सोणी मूंसां लिकाह करण लाइ राज़ी न आहे बुख ते। अबा सोणी केरु थींदी आहे फ़ैसिले करण वारी? जेको बि फ़ैसिलो कंदसि मां कंदसि मां। अदी कोई बि छोकिरी जी रज़ामंदी लाज़मी आहे लाज़मी। अदा सोणीअ खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। मूंखे रुगो इहा पक पई त छोकिरो त राज़ी आहे न। चाची मूं त फारियूं विझ रहियूं आहिनि फारियूं बुख ते। अदी हिन खे त अञा बि शक आहे त हिन जहिड़े कारे कांव जी क़िस्मत में अहिड़ी कूंज लिखियल हूंदी। अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पुट तूं वञी तयारी कर। 4 ॾींहंनि जे अंदरि था निकाह करे छॾियूं तुंहिंजो सोणीअ सां। चाची जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां हाणे शहर वञी कपिड़ा थो वठी अचां। 10-15 पंहिंजा जोड़ा 20-25 पंहिंजी कुंवार लाइ जोड़ा। असुल हाणे जो हाणे देर ई नथो कयां बुख ते। वधीक जेको सोन पुॻो सो बि वठी ईंदुसि बुख ते। अबा हाणे मुबारकूं अथई उथ त हली पंहिंजी का तयारी ॿियारी कर बाबा। चाची तुंहिंजा लख थोरा मां सॼी ज़िंदगी तुंहिंजा पेर धोई पीअंदुसि पेर धोई बुख ते। खैरा जे सिर ॾेखाइरो हुजे को जो सो जोई सही। अम्मा अदी इन ॻाल्हि ते राज़ी कोन थींदी अजय चौथी अदी के सूरन में विझी। खैरा जे सिर ॾेखाइरो हुजे मां सोणीअ जी दुश्मन त न आहियां। मां आहियांसि। मां हुन जे भलाईअ जे लाइ थी सोचां भलाईअ जे लाइ। अदी जेकर छोकिरी राज़ी न थिए त पोइ? अदा सभु वेही सम्झाईंदासीं त छो न सम्झंदी पंहिंजी न्याणी आहे। पर जे तव्हां सभिनी वेही कन भरियसि न त पोइ त छोकिरी वठो ई कान ॾींदी। अदी तूं छा थी सम्झी त असां छोकिरीअ खे वरगलाईंदासीं? अदा ॿियो तुंहिंजो कमु कहिड़ो आहे? उहा छोरी ही जो हीअं अखि मथे करे मूंसां न ॻाल्हाईंदी हुई ॼण कुठल हुई माउ जे अॻियां। जॾहिं खां वठी तो इहे शिश्किरां ॾिनियूं अथनि त हाणे त मुंहुं मुक़ाबले थी बीहे पई। साम्हूं थी ॻाल्हाए हीअं साम्हूं। अदी इहे मूं मथां अजाया इल्ज़ाम न हण। मूं न आहे सोणीअ खे वरगलायो। ठहियो अदा ठहियो। मां तुंहिंजे हिन फितरत खां वाक़ुफ़ आहियां। इन चुगल खोरी ऐं वरगलाइण खां सवाइ ॿियो तोखे कमु कहिड़ो आहे? अम्मा तव्हां पाण में न विड़ो वञी पाण में सलाह कयो त अदीअ खे राज़ी कीअं कजे। खैरा जे सिर ॾेखाइरो हुजे पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए त छोरी आहे काथे? अम्मा ओ अदी चए पई त छा पई चए? अम्मा अदी हवेली ते कमु करणु शुरू कयो आहे। छा? हवेलीअ ते वई आहे? अदी हवेलीअ ते वई आहे को बरपट ते नाहे वई जो एॾो परेशान पई थी। अदा हवेली हाणे बदनाम थी चुकी आहे।
ख़बर कान अथई छा हिकिड़ी हवेलीअ में घाणे में पीड़जे पई वरी हाणे हिन खे तव्हां टीकरा ॾेई उते मोकिलियो आहे अदा हाणे मूंखे त ताक़त कान्हे मां बेवस थी वई आहियां इहा छोरीअ खे सलाह ॾिनी कंहिं अम्मा सच मूंखे नाहे ख़बर त हवेली ते अदीअ खे कंहिं बीहारियो आहे ओ मां खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे इहा सॼी चाल इन जनीअ जी आहे इहा निभागी मूंखे त पुॼी कोन सघी हाणे मुंहिंजे न्याणियुनि खे बदनाम करण में कसर कान थी छॾे पई पर रखवाला ते खैरा अञा जीअरी आहे सिरीअ में साह आहे त इन जनीअ जी चाल मां हलणु कोन ॾींदसि कोन इन जी मां चालाकी हलणु ॾींदसि